नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक सिविल अस्पताल नौशरो फिरोज में 1 ग्रेड का 4 ग्रेड के नाले खाली पहले पोस्टन लाइ इंटरव्यू थी गुजरिया, जिनमें गेट कीपर, चौकीदार, धोबी, बेस्टी, सैनिटरी वर्कर, दर्जी, ओटी अटेंडेंट शामिल हुआ। जॾहिं त इंटरव्यू वठण लाइ कमेटी तश्कील ॾिनी वई हुई, जिनमें डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज, चेयरमैन सिविल सर्जन नौशरो फिरोज, मेंबर ऐं डिप्टी सेक्रेटरी सर्विस, एसजी एंड सीडी मेंबर मुक़रर थियल हुआ। उन मौके ते सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो जो चवण हो त अस्पताल में नंढनि मुलाज़िमनि जी खोट खे नज़र में रखंदे सिहत खाते जे हुकुम ते इंटरव्यू वरिता आहिनि। जेके उम्मीदवार पास थींदा उन्हनि खे जल्द ऑर्डर ॾिना वेंदा त जीअं स्टाफ जी खोट खे पूरो करे ग़रीब मरीज़नि खे सहूलियत फराहम कई वञे।